हिक तहक़ीक़ में ॿुधायो वियो आहे त इंटरनेट जो लाॻीतो इस्तेमालु डेमनीशिया जे ख़तरनि में घटिताई आणे सघे थो। तहक़ीक़ में चयो वियो आहे त उहे पोढ़ा माण्हू जेके बाक़ाइदगीअ सां इंटरनेट इस्तेमालु कनि था उन्हनि जे डेमनीशिया में मुब्तला थियण जा इम्कान घटि हूंदा आहिनि। तहक़ीक़ में न्यूयॉर्क यूनिवर्सिटी जे मुहक़िक़नि 50 खां 65 सालनि जे 11,154 माण्हुनि खे 8 सालनि ताईं मुआइने हेठि रखियो। इन्हनि माण्हुनि खां तहक़ीक़ जी शुरूआति में ऐं हर 2 सालनि जे वक़फ़े खां पोइ ईमेल मोकिलण, ख़रीदारी करण या वक़्तु गुज़ारण लाइ इंटरनेट जे लाॻीते इस्तेमाल बाबति पुछियो वियो। इहे माण्हू जिन हा में जवाबु ॾिनो हो उन्हनि में ॿियनि जी भेट में तहक़ीक़ जी आख़िर ताईं कंहिं बि क़िस्म जी डेमनीशिया जी सुञाणप थियण जा इम्कान 50% घटि हुआ। साइंसदाननि मूजिबि ईअं थियण जो इम्कानी सबबु इहो थी सघे थो त इंटरनेट दिमाग़ खे पहुचंदड़ नुक़सान ख़िलाफ़ कमु करे थी। माज़ीअ में ॾिठो वियो आहे त पोढ़ा माण्हू नौजवाननि जी भेट में घटि इंटरनेट इस्तेमालु कंदा हुआ, पर स्मार्ट फ़ोन्स जे इस्तेमाल में वाध जो मतिलबु आहे त हाणे वधीक माण्हू इंटरनेट ताईं रसाई हासिल करे रहिया आहिनि। तहक़ीक़ में शरीक हर फ़र्द खां पुछियो वियो त छा हू ईमेल पैगाम मोकिलण या रिसीव करण या ख़रीदारी या कंहिं ॿिए मतिलब लाइ मुस्तक़िल बुनियादनि ते इंटरनेट जो इस्तेमालु कनि था या न। जिन जो जवाबु हा में हो उन्हनि खे मुस्तक़िल वापेदार, जॾहिं त जिन जो जवाबु न हो उन्हनि खे गैर मुस्तक़िल वापेदार करार ॾिनो वियो। तहक़ीक़ जे शुरू में को फ़र्द बि डेमनीशिया में मुब्तला न हो, पर तहक़ीक़ जी आख़िर ताईं 1183 ॼणा डेमनीशिया में मुब्तला थी चुका हुआ। इंटरनेट इस्तेमालु कंदड़ ग्रुप जा 1.5% ऐं इंटरनेट इस्तेमालु न कंदड़ ग्रुप जा 11.5% माण्हू डेमनीशिया में मुब्तला थिया।